बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ो तव्हांजे ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद हमेशा मुस्कुराईंदा रहो। दोस्तों असांजी अलफ़ लैला सीरीज़ 106 क़िस्तूं तव्हांजी ख़िदमत में असां पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी क़िस्त नंबर 107 सां तव्हांजे साम्हूं। दोस्तों असांजो किस्सो पियो हले हकीम दानियाल जे पुट जो किस्सो। बेहतरीन किस्सो आहे, तमामु दिलचस्प किस्सो आहे। गुज़िरियल क़िस्तुनि में त असां तव्हांखे ॿुधाया हुयासीं त जेका नांगनि जी राणी हासिब खे किस्सो पई ॿुधाए, करीमदीन हासिब खे बलूकिया बादशाह जो किस्सो पई ॿुधाएसि, जेको मिस्र जी बादशाही छॾे आयो हो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मुहबत में सिक में जेको छॾे आयो हो, नांगनि जी राणी हुनखे उहो किस्सो पई ॿुधाए। हाणे नांगनि जी राणी हिन खे किस्सो ॿुधाए पई। उन में ॿुधाएसि पई हो वीचारो ॻोल्हा में हुयो, रस्ते जी ख़बर न हुअसि, ॻोल्हा में हुयो, पे घुमियो त मन किथां मूंखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ॾसु पतो मिले। पोइ हिकिड़े हंधि जज़ीरे में अची पहुतो, ॿेट में, उते आयो। हिन ॾिठो त हिकिड़ो नौजवान आहे, ॾाढो सुहिणो नौजवान आहे, मुंहं मां नूर पियो थो बरेसि। वेझो आयो, ॾिठईं त उहो नौजवान ॿ कब्रूं आहिनि, उन्हनि जे विच ते वेठो आहे ऐं रोए थो पियो। हिन अची हुनखे सलाम कयो, बलूकिया हुनखे सलाम कयो। हुन बि सलाम जो जवाबु ॾिनुसि। बलूकिया वेठो, हुन पुछियो बलूकिया खां त केरु आहे, कीअं, हिते तूं कीअं आयो आहे। बलूकिया हुनखे पंहिंजो जेको किस्सो हुयो सॼो ॿुधाईंसि त मां कहिड़े सिक में कहिड़े सिलसिले में निकितो आहियां। हुन ॿुधो, हो बि तजब में अची वियो। हिन चयसि हाणे मुंहिंजो त तो किस्सो ॿुधो, पर मूंखे त तूं ॿुधाए त तूं हिते बरपट में ॿेट में ॿ कब्रूं कंदियूं आहिनि, सुहिणो जवान, तूं हिते हिन कब्रुनि जे विच में वेठो पियो थो रोईं। हे कब्रुनि वारा केरु आहिनि, तूं केरु आहे? हुन चयसि मूं वटि रहो त मां तोखे ॿुधायां। हे रही पियो, मां रहां थो, मूंखे ॿुधाए तूं हिते छो वेठो आहे। हाणे हुन पंहिंजो किस्सो खयो, जेको नौजवान हुयो, जेको ॿिनि कब्रुनि जे विच में वेठो रोए पियो। उन पंहिंजो किस्सो खयसि, ॿुधाएसि पियो त मां केरु आहियां, हे कब्रुनि वारा केरु आहिनि। हुन चयसि त मां बादशाह जो पुटु आहियां, मां बादशाह जो पुटु आहियां। मुंहिंजो पीउ जेको सो बादशाह, वॾो बादशाह, उन जी हुकूमत वॾे इलाइक़े ते हुकूमत हुई। 10,000 पहलवान त हुन जी फ़ौज में हुया, 10,000 पहलवान हुन जी फ़ौज में हुया। ऐं हर पहलवान खे मुंहिंजे पीउ 100 शहरनि जी हुकूमत ॾिनी। इन मां अंदाज़ो लॻाए त मुंहिंजे पीउ जी हुकूमत केॾी। उहे शहर, उन्हनि शहरनि जे चौधारी वॾा कोट। मुंहिंजे पीउ जे हेठां 7 सुल्तान हुया, 7 बादशाह मां नंढा नंढा बादशाह। अॼु जेको यूरोप आहे, उन जे मुल्कनि खां बि ॾनु ईंदो हो मुंहिंजे पीउ वटि। उहे बि ॾनु भरींदा हुआ मुंहिंजे पीउ जो, उहे मुल्क। मुंहिंजो पीउ वॾो इंसाफ़ वारो, अदल वारो, इंसाफ़ वारो, दबदबे वारो बादशाह हुयो मुंहिंजो पीउ। अलाह ताला हर शइ मुंहिंजे पीउ खे ॾिनी। ज़ाहिर आहे एॾी बादशाही त बाक़ी छा खपे। दुनिया जी हर नेमत मुंहिंजे पीउ खे बादशाह ॾिनी, अलाह ताला ॾिनी, एॾी वॾी हुकूमत ॾिनई। पर इहो आहे त मुंहिंजे पीउ खे अलाह साईं औलाद कोन्हनि। पोइ मुंहिंजे पीउ जी वॾी तमन्ना हुई त मूंखे जेकर पुट जो औलाद थिए हा, जेको मूंखां पोइ हिन हेॾी वॾी हुकूमत जी वारसी करे, मूंखां पोइ त हीअ हुकूमत अलाए केरु संभालींदो, छिड़ विछिड़ थी वेंदी। पोइ मुंहिंजे पीउ वॾा वस कया, पर जेसि ताईं नसीबु हुजे मुंहिंजे पीउ खे औलाद न थियो। हिकिड़े ॾींहुं मुंहिंजे पीउ दरबार जा वॾा वॾा आलिम
नजूमी उहे सभु घुराया। उन्हनि खे चई त नजूम ते हिसाबु लॻायो, मुंहिंजे क़िस्मत जो हाल मूंखे ॿुधायो ऐं ॿुधायो त भला मुंहिंजे नसीब में अलाह ताला को औलाद लिखियो आहे जेको मूंखां पोइ बादशाह त करे। वॾा वॾा मुल्क जा नामी ग्रामी बाबी नजूमी घुराया। नजूमी वेठा उन्हनि किताब खोलिया, सितारनि ते गौर कयनि, वेही ज़ाइचा ठाहियनि, वेही हिसाब किताब कयनि, पाण में सलाह करे सभु हिकु राय थी बाबे खे चयनि त बादशाह सलामत, तुंहिंजे नसीब में पुटु आहे, पर उहो हिन घर वारनि मां न थींदी, खुरासान जे बादशाह जी धीअ मां तोखे थींदो। खुरासान मुल्क आहे, उतां जे बादशाह जी जेका धीअ आहे उन मां तोखे पुटु थींदो। बाबे खे जो इहा उमेद मिली, बाबो ॾाढो ख़ुशि थियो। नजूमी हकीम जेके हुआ, आलिम जेके आया हुआ, उन्हनि जो ॿुधायसि बाबे उन्हनि खे वॾा इनाम इकराम ॾेई ऐं वापसि कयो। मुंहिंजे पीउ जो हिकिड़ो वॾो वज़ीर हुयो, उहो वॾो पहलवान ऐं 1000 सवारनि जो सरदार हो। मुंहिंजे पीउ उन खे चए त वज़ीर तो ॿुधो, नजूमिन मूंखे हाणे हीउ चयो आहे, मूंखे औलाद खपे, मां सॼी उमिरि औलाद लाइ सिकियो आहियां, सो हाणे हिकिड़ी उमेद निकिती आहे, तंहिंजे करे मां चाहियां थो त तूं तयारी कर त खुरासान वञ। मुंहिंजे निकाह जो पैगाम खुरासान जे बादशाह खे ॾे, बादशाह जी धीअ जे लाइ उनखे वञी पैगाम। ॿियूं बि मतिलबु ॻाल्हियूं बादशाह हुनखे सम्झायूं। बादशाह जो जीअं हुकुम थियो, वज़ीर तयारु थियो, सफ़र जी तयारी कई, वॾो लश्कर तयारु कई, बहादुर ऐं फ़ौजी पाण सां गॾु खणी, वॾो हिकिड़ो लश्कर, जीअं जंग लाइ लश्कर तयारु थींदो आहे, जीअं अॻिले ते बि असरु थिए। मुंहिंजे पीउ जो नालो त हुयो, पर लश्कर वेंदो त अञा वॾो असरु थींदो। शहर जे ॿाहिरां तयारी थी, सॼो लश्कर अची तयारु थी बीठो। हेॾां मुंहिंजे पीउ 1000 संदूकूं, उन्हनि में रेशम, जवाहिर, याकूत, सोन, चांदी, ॿियूं सूखड़ियूं पाखड़ियूं, सॼो इहो सामान 1000 पेतियुनि में तयारु कराए, उठनि ऐं खचरनि ते, वॾो हिकिड़ो काफ़िलो उठनि ऐं खचरनि जो, उन्हनि ते रखाए वज़ीर जे हवाले कराए त हे ईअं सम्झ मुंहिंजे पारां हुनखे सूखड़ी ॾिजां, हुन ते असरु बि पवंदो त भला हेॾो वॾो बादशाह आहे जंहिं हेॾा तोहफ़ा मोकिलिया आहिनि। ऐं ख़त बि लिखी ॾिनईसि खुरासान जे बादशाह जे लाइ। ख़त में लिखियईंसि त तोखे सलाम हुजे, तोखे ख़बर हुजणु खपे त मां औलाद जो शिकायल आहियां, मूंखे हिन वक़्त ताईं औलाद न थियो। मां नजूमी हकीम उहे घुराया, उन्हनि खां मां हिसाबु करायो, उन्हनि मूंखे चयो आहे त तोखे हिकिड़ो पुटु थींदो, पर तुंहिंजे धीउ मां। इन जे करे मां पंहिंजे वज़ीर खे हेॾा साज़ सामान सूखड़ियूं ॾेई तोॾे मोकिलियां थो। इन सॼे कम में ईअं सम्झ त वज़ीर मुंहिंजो वकील अथई। मां इन खे इजाज़त ॾिनी आहे त मुंहिंजे तरफ़ां निकाह क़बूलु करे। मूंखे उमेदु आहे त तूं मुंहिंजी इहा दरख़्वास्त मंज़ूरु कंदे ऐं इन में देरि न कंदे। तूं जे इहा मूंसां नेकी कंदे त ईअं सम्झ तुंहिंजो मूं ते थींदो थोरो, इन खां गोथनाथ न कजां, छो जो तोखे ख़बर आहे त अलाह ताला मूंखे केॾी बादशाहत ॾिनी आहे, केॾी ताक़त ॾिनी आहे, मुंहिंजे हेठां केॾो वॾो मुल्क आहे। जेकॾहिं तो पंहिंजे धीउ जी मूंसां शादी कराई त ईअं सम्झ त मुंहिंजी हुकूमत में बि तूं भाङे भाईवार हूंदे। हर साल मां तोखे एॾो ॾींदुसि जेको तुंहिंजे लाइ काफ़ी हूंदो। बसि इहा मुंहिंजी ख़्वाहिश आहे। ऐं बसि माना थधनि अखरनि में माना ईअं सम्झणु हुनखे धमकी बि ॾिनई, हेॾा वॾो लश्कर बि वञे, सूखड़ियूं पाखड़ियूं बि खणी वञे,
इहो बि हुन ते असरु पवे। जे मज़े मुहबत सां क़बूल करे त बि ठीकु, न त धमकी। बादशाह ख़त ते मोहर हणी वज़ीर खे ॾिनो, चई हाणे वञ खुरासान। वज़ीर साईं हलियो, वॾो क़ाफ़िलो हुजे, फ़ौजी लश्कर 1000 उठ खच्चर, उन्हनि जो क़ाफ़िलो हलंदा हलंदा अची उन बादशाह जे शहर जे वेझो पहुता। उतां जे माण्हुनि खे ख़बर पई, वञी बादशाह खे ॿुधाइनि त भा फलाणे मुल्क जे बादशाह जो वज़ीर आयो आहे। हुनजो नालो हुयो बादशाह जो, मुंहिंजे पीउ जो। सो खुरासान जे बादशाह जो इहो ॿुधो, पंहिंजे अमीरनि खे मोकिलियईं त वञो तव्हां हुननि जी आज्ञा वञी करे मिलो ऐं खाधे पीते जो सामान बि खणी वञो, उन्हनि जे जानवरनि जे लाइ दाणो पाणी उहो बि खणी। ऐं जेको वज़ीर अचे थो उन सां तमामु सुहिणो सलूक कजो। अमीर निकिता, वज़ीर वटि आया, वज़ीर जी आज्ञा कयनि। शहर जे ॿाहिरां हिननि तंबू बंबू हयां, 10 ॾींहं उते रहियो। 10 ॾींहं उते रहियो, महिमानी सॼी खुरासान जे बादशाह जी। 11हें ॾींहं हाणे थक वक बि लथा, 11हें ॾींहं शहर जे तरफ़ रवानो थियो। हे जो शहर जे तरफ़ रवानो थियो, खुरासान जे बादशाह खे ख़बर पई, उन ॿाहिरि अची हिन सां मिलियो ऐं हिन खे पाण सां गॾु अंदरि महल में वठी वियो। जेॾीमहिल उते महल में विया त वज़ीर जेके सुखड़ियूं पाखड़ियूं आंदियूं सभु खुरासान जे बादशाह जे आॾो पेश कई ऐं पंहिंजे बादशाह जो ख़त बि हुनखे ॾिनई। बादशाह त सुखड़ियूं पाखड़ियूं वठी ॾाढो ख़ुशि थियो। वरी जो ख़त पढ़ई, हेॾो वॾो बादशाह, उन धीउ जो संग घुरियोसि। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। वज़ीर जी ख़ातिर मदारी बि कई। हिन खे चई त बसि ईअं सम्झ त जंहिं कम सां आयो आहे उहो कमु तुंहिंजो थी वियो। जेकॾहिं हिन बादशाह मूंखां पंहिंजी जान घुरे हा त मां उहा बि ॾियां। इहे त थी आहे, बादशाह मूंखां जान घुरे हा न, मां उहा बि ॾियां। बादशाह सिधो वियो पंहिंजी धीउ ॾे, पंहिंजी घरवारी खे बि घुराई, पंहिंजे ख़ानदान वारनि खे बि घुराई। उन्हनि सभिनी खे चयईं त मूं वटि हे बादशाह नियापो कयो आहे, हे सुखड़ियूं पाखड़ियूं मोकिलियूं अथई, हे ख़त मोकिलियो अथई। मुंहिंजी राय हीअ आहे, हाणे तव्हां मूंखे पंहिंजी राय ॾियो। उन्हनि सभिनी बि इहा राय ॾिनी त हेॾो वॾो बादशाह आहे, जे असां सां माइटी करे थो, असांजी धीउ वठे थो, त इहा असांजी इज़त आहे। वज़ीर पे महिमानी खाधी 2 महीना पूरा। वज़ीर उते रहियो पियो हुजे, शाही महिमान लॻो पियो हुजे। आख़िर नेठि हिकिड़े ॾींहुं वज़ीर चयसि त हाणे यको त महिमानी कोन, जंहिं कम सां आयो हा त उहो मुंहिंजो कमु थिए, असां पंहिंजे मुल्क वञूं। बादशाह चए ठीकु आहे। बादशाह शादीअ जी जशन जूं तयारियुनि जो हुकुम ॾिनो। साज़ो सामान तयारु थिया, ॾाजा ॾावण तयारु थिया। जॾहिं सभु कम थिया त हिन पंहिंजा वज़ीर ऐं मुल्क जा वॾा वॾा अमीर जेके हुआ उन्हनि खे घुराई ऐं दरबार में ई पंहिंजे धीउ जो निकाह बादशाह सां कराई। बादशाह पाण कोन आयो, वकील खे, वज़ीर खे वकील करे मोकिलियो त मुंहिंजे पारां निकाह तूं क़बूल कजांइ। मतिलबु निकाह थी वियो। निकाह थियो, सफ़र जूं तयारियूं थियूं। मोकिलाइण महिल हिन पंहिंजी धीउ खे एॾा सोखड़ियूं ऐं पाखड़ियूं ॾिनियूं जो लात ऐं दाद ॾिनई, ॻड़प खां ॿाहिरि हुई। जेॾीमहिल जुलूस ॿाहिरि निकिरे पियो, ॼञ ॿाहिरि निकिरे पई त शहर जे घिटियुनि में बि हिन फर्श विछराया, गिलम गालीचा विछराया, बाज़ारूं सिंगारजी वई। आख़िर कुंवार समेत वज़ीर पंहिंजे इन्हनि खां मोकिलाए मुल्क रवानो थियो। जॾहिं चई मुंहिंजे पीउ खे ख़बर मिली त हू ॼण कुंवार वठी अचे थो पियो, मुंहिंजे पीउ हुकुम ॾिनो त शहर में जशन कयो, शहर में चरागान थी वियो। आख़िर ॼञ थी पहुती। बादशाह ॾिठी, बादशाह खे बि शहज़ादी हुई, सुहिणी सेबती हुई,
ख़ुशियूं शादमैना हलिया। कुझु ॾींहंनि खां पोइ बादशाह खे पंहिंजी घरवारी ॿुधायो त मूंखे उमेदवारी आहे। बादशाह उन में बि ॾाढियूं ख़ैर ख़ैरातियूं कयूं। उन खां पोइ बादशाह ॾींहं ॻणणु लॻो। आख़िर ॾींहंनि पुने बादशाह खे पुटु ॼाओ। ॾाढो सुहिणो बादशाह जो ख़ुशि हुजे। बादशाह वरी हकीम नजूमी ऐं ॿिया घुराया। उन्हनि खे चई त हाणे मूंखे ॿुधायो त हिन मुंहिंजे पुट जो हिसाबु करे ॿुधायो त मुंहिंजे पुट जो क़िस्मत ॿुधायो ऐं इहो ॿुधायो त हिन जी ज़िंदगीअ में छा पेश थियणो आहे। नजूमी ने हिसाबु लॻाए मुंहिंजे पीउ खे ॿुधायो त तुंहिंजो पीउ पुटु जेको आहे वॾो भाग वारो आहे, पर शुरूआती ज़िंदगीअ में हिनखे कुझु तकलीफ़ूं ईंदियूं। 15 सालनि जी उमिरि ताईं 15 साल जेकॾहिं गुज़री विया, छोकिरो इहे तकलीफ़ूं सही वियो त पोइ ईअं सम्झ त हिनखे एॾो माल मिलंदो, वॾो बादशाह थींदो, पंहिंजे पीउ खां बि वॾो ऐं वॾो कामयाबु थींदो। हिन जा दुश्मन ईअं सम्झो जेके हूंदा तबाह थी वेंदा। ॾाढी ऐश जी ज़िंदगी गुज़ारी। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह हुनजो नालो रखियो जानशाह। पंहिंजे पुट जो नालो रखियईं जानशाह। ॾाढे लाड कोॾ सां हुनजी खे निभाइण लॻा। 5 सालनि जो थियो त हिनखे लिखणु पढ़णु सेखारियो। ईसाई हुयो बादशाह, इंजील जी तइलीम ॾियाराइण। 7 सालनि जो थियो, नेज़ा तलवार हलाइण, तीर हलाइण, उन में हिन महारत हासिलु कई। घोड़े जी सवारी, शिकार करणु, इहे सभु सिखी ईअं सम्झणु पहलवान थी वियो। उस्ताद जॾहिं अची हिन सां ॻाल्हि कंदा हुआ त तुंहिंजो पुटु हेॾो माहिर थी वियो आहे, हेॾो दिलेर आहे, ॾाढो ख़ुशि थींदो। हिकिड़े ॾींहुं मुंहिंजे पीउ लश्कर खे शेर शिकार जो हुकुम ॾिनो। लश्कर ऐं फ़ौज निकिती। बादशाह बि निकितो। बादशाह जो पुटु जानशाह उहो बि पीउ सां गॾु निकितो। हलिया शिकार ते आया। ॿेले में पे शिकार कयनि। हिकिड़ो ॾींहुं गुज़री वियो, ॿियो ॾींहुं गुज़री वियो। रिहाइश बि उते जंग में ॿेले में तूलान लॻी आहे। 3 ॾींहं 3 पहरीअ ताईं पे हिननि शिकार कयो। 3 ॾींहं 3 पहरीअ ताईं पे हिननि शिकार कयो। 3 ॾींहुं जेको 3 पहरीअ जो हुयो, उन ॾींहुं ख़ुदा जी कुदरत अहिड़ी जो हिकिड़ो अजीब क़िस्म जो रंग हुजे, अजीब क़िस्म जे रंग जो हिकिड़ो हरण हुजे। उहो शहज़ादे जानशाह उन जे साम्हूं ईअं घुतणी ॿार भॻो। जीअं ई शहज़ादे हुनखे ॾिठो, हुनजे पोयां खणी घोड़ो टोड़ायो। हरण बि तेज़, घोड़े खे बि न तेज़ टोड़ायो। हरण जो पीछो पियो करे। बादशाह जा ग़ुलाम जेके हुया, नौकर चाकर, उन्हनि मां 7 ग़ुलाम बादशाह जे इशारे सां शहज़ादे जे पोयां भॻा। त ख़्यालु कयोसि, उहे घोड़ा टोड़ाईंदा हिन जे पोयां। उन्हनि बि ॾिठो त शहज़ादो हरण जे पोयां तेज़ पियो थो वञे। उन्हनि वठी घोड़नि खे टोड़ायो त शहज़ादे खे पहुचऊं। हलंदा वञनि, साम्हूं हिकिड़ो समुंड अची वियो। अॻियां शहज़ादो, उन जे अॻियां हरण, पोयां 7 आहे। साम्हूं ॾिठुमि त समुंड। हाणे हिन जो ॾिठो त समुंड आहे। हाणे चवनि था हाणे शहज़ादे बि सम्झो, हुननि बि सम्झो त हाणे हरण काॾे वेंदो। हाणे खणी था पकड़ियूंसि। शहज़ादे बि इहो अंदाज़ो लॻायो, हिननि बि चयो त हाणे हीअं फिरूं था, हरण शहज़ादे खे पकड़े था ॾियो। पर हरण जीअं समुंड जे किनारे ते आयो, हिननि इहो सम्झो त हरण बीहंदो या मोटंदो, पर हरण खणी समुंड में टपो ॾिनो।
हरण खणी समुंड में टपो। हे छा? हे परेशान थी विया। शहज़ादे घोड़ो बीहारियो, हुननि बीहारियो। हिते हिननि ॾिठो त हिकिड़ी ॿेड़ी बीठी, उते ॿेड़ी बीठी। हरण वञी को टपो ॾिनो उन में। हिते शहज़ादो बि लथो, हो बि लथा, आया ॿेड़ीअ ते। ॿेड़ीअ ते अचनि, जीअं ॿेड़ीअ में चढ़िया ॾिसनि त हरण ॿेड़ीअ में। हरण खे हिकिड़ी पकिड़े, हरण खे पकिड़े। हरण खे हिननि पकड़ियो। ॿेड़ी समुंड में हले पई, ॿेड़ी समुंड में हले पई। हाणे हिननि चयो त मोटऊं, हाणे हिननि चयो त मोटऊं। ॿेड़ी साईं समुंड आहे, ॿेड़ी पे पंहिंजी मर्ज़ीअ सां हली। ईअं हलंदे 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 हिननि जी शहज़ादे जी नज़र पई उते समुंड में हिकिड़े ॿेट ते नज़र पई शहज़ादे जी। शहज़ादे ग़ुलामनि खे चयो त हलो हिन ॿेट ते, भला हिते साई था कटे। ग़ुलामनि खे कहिड़ी मजाल, ॿेड़ीअ खे धिकण लॻा। नेठ जी ॿेड़ी ॿेट जे किनारे ते लथा। ॿेट घुमी 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 मोटिया। वरी उहो साॻियो हरण, हरण ॿधल हुजे न, हरण खे चाढ़नि ॿेड़ीअ में। चढ़िया ॿेड़ीअ में, हल हलां हल हलां। तां त हिननि खे शाम थी, शाम जो थी वई। चौधारी ऊंदहि, चौधारी ऊंदहि, समुंड, रस्ते जी ख़बर न पिया। हाणे वञूं त वञूं काॾे, पंहिंजो पाण खणी छॾियो त हाणे ॿेड़ी जिॾे हले। हवा तेज़ थी वई। शहज़ादो सुम्ही पियो, सुबुह ताईं सुतो पियो। शहज़ादो सुबुह ताईं सुतो पियो। सुबुह जो शहज़ादे जी अखि खुली, का ख़बर न पई पई। ॾिसनि त ॿेड़ीअ में आहियूं, पर हाणे ख़बर न पई पई त ॿेड़ी किथे आहे, असांजो मंज़िल किथे आहे, ॿेड़ी किथे आहे, का ख़बर न पई पई। हेॾां बादशाह जो पंहिंजे पुट खे हरण जे पोयां वेंदे ॾिठो। बादशाह माण्हू छॾिया त बणा न शहज़ादो मोटियो, न छोकिरा ग़ुलाम मोटिया, का ख़बर न पई। बादशाह पंहिंजे लश्कर खे हुकुम ॾिनो त टोला टोला थी ऐं अलॻि अलॻि रस्ता वठ। का टोली काॾे वई, का टोली काॾे वई। हिकिड़ी टोली समुंड ॾे भाई, हिकिड़ी टोली समुंड ॾे भाई। उहे जो आया समुंड वटि, त उते हिननि खे हिकिड़ो ग़ुलाम मिलियो जंहिंखे घोड़नि जे लाइ छॾे विया, घोड़नि जे लाइ छॾे विया। हिननि पुछियो शहज़ादो ऐं ॿिया ग़ुलाम, हुन ॿुधाइनि त हरण कीअं ॿेड़ीअ में टपो ॾिनो, हे ॿेड़ीअ में चढ़िया, मूंखे हिते छॾियो अथनि। हे उन ग़ुलाम खे ऐं घोड़ा काहे बादशाह वटि आया। बादशाह खे अची किसो सॼो ॿुधाए। हाणे साईं हेॾो समुंड किथां ख़बर पई। बादशाह ताक़त हूंदे बि बादशाह रोअण लॻो। बादशाह पंहिंजे मथे तां ताज लाथो, कावड़ मां ॾुख मां आङुरियुनि खे चक पियो वञे। सौ जहाज़ हुकुम ॾिनई, 100 जहाज़ तयारु थिया, ॿेड़ा सिपाही चाढ़िया हुन में। वञो समुंड में, चारई पासा वञो, मुंहिंजे पुट खे ॻोल्हियो, मुंहिंजे पुट खे ॻोल्हियो। बादशाह हुकुम थियो, 100 वॾा ॿेड़ा तयारु थिया, जंहिंमें सिपाही चढ़िया, को किॾे को किॾे। चौधारी समुंड में पखिड़िजी विया, वञी शहज़ादे खे ॻोल्हण। हेॾां हिन जी माउ खे ख़बर पई, शहज़ादे जी माउ खे, राणी खे ख़बर पई। उन अलॻि पंहिंजो बुरो हाल करे छॾियो, रोअण लॻी, पिटण लॻी, बाक़ाइदे सोग में वेही रही। बादशाह दरबार वञणु छॾे ॾिनो, बादशाह रोअण पिटण में।
आख़िर जेको हिन जो लश्कर वियो ॻोल्हण 100 ॿेड़ियूं, उहे बि हेॾो सारो समुंड ॻोल्हे 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 10 ॾींहं पूरा ॻोल्हनि। अची बादशाह खे ॿुधाइनि त असांखे जानशाह जी किथां ख़बर न पई। हेॾां जानशाह जे ॿेड़ी में चढ़ियल हुजे, ॿेड़ी तूफ़ान में, ॿेड़ी हलंदी 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 ॿेड़ी हिकिड़े ॿेट ते हिननि खे वठी आई। लथा ॿेट ते घुमण लॻा। वॾो ॿेट हुजे, उन ॿेट में घुमंदे घुमंदे विच ॿेट में जेॾीमहिल पिया था विच ॿेट ते हिननि खे हिकिड़ो पाणी जो चश्मो ॾिसण में आयो। पाणी जो चश्मो हुजे, वेझो आया ॾिठुनि त उन पाणी जे चश्मे वटि हिकिड़ो माण्हू वेठो। माण्हू वेठो, वेझो अची ऐं हिननि उन माण्हूअ खे सलाम कयो। उन सलाम जो जवाबु ॾिनो। हिननि सां झिरकियुनि जी ॿोलीअ में पियो ॻाल्हाए, च्यूं 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 जीअं झिरकियूं कंदियूं आहिनि ईअं पियो ॻाल्हाए। हिन जो ॻाल्हाइणु ॿुधी हे बि परेशान थी विया। हो सम्झी वियो त हे मुंहिंजी ॿोली नथा सम्झनि। हो सम्झी वियो त हे मुंहिंजी ॿोली नथा सम्झनि। हुन हेॾे होॾे ॾिठो, हेॾे होॾे ॾिठो, ईअं ॾिसंदे ॾिसंदे हीअं बि ॾिठई हीअं बि ॾिठई। हे निहारनि पिया उन माण्हूअ खे त हेड़े बरपट में ॿेट में विच समुंड में अकेलो माण्हू हिते छा थो पियो करे, कहिड़ी ॿोली पियो थो ॻाल्हाए। हुन हीअं खाॿे बि निहारियो, साॼे बि निहारियो। हे जीअं हुनखे इहा हरकत कंदे ॾिसनि पिया त हिननि ॾिठो त हिन माण्हूअ जा 2 टुकड़ा थिया। 2 टुकड़ा थिया। हिकिड़ो टुकड़ो हिकिड़े पासे ॾे हलणु लॻो, ॿियो टुकड़ो ॿिए पासे हलणु लॻो। अड़े हे छा थियो? हुन अञा जो ॾिसनि त साम्हूं जबल था, अलाए केतिरा माण्हू आहिनि, उहे बचनि था पिया हिननि ॾे। हलंदा हलंदा उहे बि अची हिन चश्मे वटि पहुता। जेॾीमहिल उहे चश्मे वटि पहुता त उहे जेके माण्हू हुया जीअं चश्मे वटि पहुता त उहे बि 2 टुकर थींदा विया। 2 टुकर थींदा विया। ईअं विचां कटिजे न, ईअं 2 टुकर थींदा विया। हे परेशान थी वियो, शहज़ादो नौकर इन जा परेशान। हाणे जेके उहे 2 टुकर थिया, हाणे उहे सभु शहज़ादे ऐं हिन जे ग़ुलामनि ॾे अचणु लॻा। त जे माना महसूसु ईअं पियो थिए त हिननि खे अची उहे बलाऊं हुयूं त हिननि खे खाइनि। घणा हुया हे हिरास में अची विया, हे ड्रिज में वठी था भॼनि। हुननि खे जो ईंदो ॾिठुनि ऐं हुननि जी नियत ॾिठनि उहा त खाइण वारी नियत आहे, हे वठी भॻा। हे भॻा हो बि हिननि जे पोइ। नेठि भॼंदे भॼंदे हिन जा 3 ग़ुलाम जेके हुया, 6 मां 3 ग़ुलाम उहे पकिड़िजी पिया। उन्हनि खे उहो खाई विया। 3 ग़ुलामनि खे उहो खाई विया। हाणे शहज़ादे सां बाक़ी 3 ग़ुलाम भॼ भॼा अची कपर ते पहुता। ॿेड़ी बीठी हुजे, हेठि ॿेड़ीअ में चढ़िया। ॿेड़ीअ में चढ़िया, ॿेड़ीअ खे धिकियुनि, ॿेड़ी समुंड में हलणु लॻी। राति ॾींहं पे ॿेड़ी हली, पर समुंड वॾो हो, ख़बर न पई पवनि त ॿेड़ी हिनखे काॾे खाईंदी। बुख सताइनि उहो साॻो हरण जेको हुयो, उन हरण खे हिननि ज़बह करे कचो खाधो। वरी अची थी हवा लही, ॿेड़ीअ खे बाक़ाइदे हवा उॾाईंदी लोॾींदी अची हिकिड़े ॿेट में हिननि खे ॿेड़ीअ खिलाए। आया ॿेट ते चढ़िया, घुमिया, वण टिण बाग़
मेवा, चश्मा, ॿेट छा हो ॼण जन्नत हुई। जानशाह ॿेट जो ॾिठो ॾाढो हैरान थी वियो। नौकरनि खे चई त तव्हां मां केरु वेंदो हिन ॿेट जी सॼो ॿेट जो चकर ॾेई अची का ख़बरचार वठी अचे छा आहे हिन ॿेट ते। हिकिड़े गुलाम चयो त मां वञा थो। हिन चयो न तूं ईअं न कर, अकेलो न वञे पर तव्हां टई वञो ॾिसी अचो मथां गाड़ी हुजे, तंहिंजे करे अकेलो केरु बि न वञे। तव्हां वञो, मां ॿेड़ीअ में चढ़ी थो विया, जेसि ताईं तव्हां न ईंदव मां ॿेड़ीअ में ई वेठो तव्हांखे जो रस्तो पियो निहारी। पाण चढ़ी वेठो ॿेड़ीअ में, गुलाम ॿेट घुमण लॻा। ॿेट जो हिकिड़ो पासो घुमी, ॿियो पासो घुमी, पर हिननि खे सॼे ॿेट ते न को माण्हू न को जानवर ॾिसण में आयो, न को माण्हू न को जानवर। हाणे हे ॿेट जे विच ते आया। ॿेट जे विच ते जो आया त हिननि खे परे खां हिकिड़ो सफ़ेद अछे रंग जो हिकिड़ो किलो ॾिसण में आयो। उन जे अंदरि जेके घर हुया उहे बिलोर वांगुरु चमकनि पिया। किले जे विच में हिकिड़ो बाग़ हो जंहिंमें क़िस्मे क़िस्मे जा मेवा ऐं क़िस्मे क़िस्मे जा गुल हुया ख़ुशबू वारा। हे अंदरि किले में टपी विया, वण भरियल हुजनि मेवनि सां, फ्रूट सां, पखी पखण उहे वणनि ते हर हेॾे हर होॾे पंहिंजे ॿोलियुनि में। उते हिननि ॾिठो हिकिड़ो वॾो हौज़ हो। हौज़ जे पासे में हिकिड़ो चबूतरो हो। हौज़ जे पासे में हिकिड़ो चबूतरो हो, उन ते कुर्सियूं पयूं। कुर्सियुनि जे विच में हिकिड़ो ॻाढ़े रंग जो सोनो तख़्तो हुयो। उन में हर क़िस्म जा हीरा ऐं याकूत मढ़ियल हुया। किलो ॾाढो सुहिणो हुयो। हे गुलाम उन किले खे, छो जो हुन बि चयो त हाल अहिवाल वठी अचो, हे चौधारी उन किले खे घुमण लॻा। सॼो किलो घुमनि पर हिननि खे को माण्हू छेणो किले में ॾिसण में न आयो। निठे ॿाहिरि निकिता, सिधा आया जानशाह वटि, अची उनखे जेको हे ॾिसी आया ॿुधायो त को माण्हू छेणो असांखे ॾिसण में न आयो आहे। बाक़ी हिकिड़ो किलो आहे, बाग़ आहिनि, अलाए छा आहिनि, तख़्त आहे, सोनो तख़्त, कुर्सियूं पयूं आहिनि, हौज़ आहे, पर माण्हू कोन। शहज़ादे सां जो ॻाल्हि कनि त शहज़ादे चवनि त मां इहो किलो ॾिसां। हाणे शहज़ादो हिननि सां गॾु हलियो। हे ॾिसी आया, रस्तो ॾिठल हुयो न, अची किले ते पहुता, अंदरि विया। शहज़ादे बि किलो ॾिठो, छा त किलो हुयो। हाणे शहज़ादो बि किलो घुमे पियो, हे बि घुमनि पिया। किलो पे घुमियुनि, मेवा पे खाधा।